अदाए क़ाबिल भैया जी एंट्री आहे। शकूर लाखो हिते पहुतो आहे हाज़िरी ते। क़ाबिल भयो जेको मशहूर ज़माना SHO आहे उहो हिनखे वठी पहुतो आहे। शकूर भाई जी क्या है भाई? इहो तव्हांजे सरबराही में हिकिड़ी गैंग हलंदी हुई जंहिंखे ख़ानगी फ़ौज जो नालो ॾिनल हुयो। उहो केरु हलाईंदो? उन में वॾनि ऑफिसरनि जो हथु हुया? तव्हां पंहिंजी ज़ाती हैसियत सां उन गैंग खे जेको आहे उहो हलाईंदा हुया? गैंग तव्हांखे ख़बर मूंखे ख़बर वेपन पोइ थी वञो बाबा।